तहां के दावत प्यास कया मुझे शहीद बाबे, शहीद इस्लाम, शहीद मस्जिद, शहीद नमाज, शहीद सजदा अल्लामा खालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह जे याद में 27 नवंबर थे लारकाने में एक दफो बीहर मैदान सजाइणो आ। स्टेडियम हाणे भरणी ना है, स्टेडियम जे डबल जेतरा मानू गड करे बिलावल के पैगाम ॾियणो आ त हाणे सिंध वारा तोसां गड ना है, जमियत उलमा इस्लाम सां गड इंशाअल्लाह। नारे तकबीर। जमियत उलमा इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो कल भी शहीद जिंदा था, कल भी शहीद जिंदा था। हलंदा से हलंदा से हलंदा से हलंदा से उन जे लाइ अॼु खां 27 नवंबर अञा तकरीबन महीनो पियो आहे। अॼु खां मेहनत करणी आहे इंशाअल्लाह। नथा चओ इंशाअल्लाह। अब 27 नवंबर जे जलसे के कामयाब करण जे लाइ मेहनत कंदौ कंदासीं। तव्हांजे त पाड़े में जलसो आहे, तव्हां त साइकिल ते बि निकिरंदव त पहुची वेंदव इंशाअल्लाह। छा ख्याल आहे नौजवानो? जलसे के कामयाब करणो इंशाअल्लाह। ऐं हिन दफ़े मां ॿुधो, हिन दफ़े मां पीडीएम जे क़यादत खे दावत ॾिनी आहे। माशाअल्लाह। ॿुधो छो? अब इनके हेठ करना बाबा ॿुधायांव छो। पोएं साल 27 दिसंबर ते जनाब बिलावल साहब सभिनी खे गड़ी खुदा बख्श जे जलसे में सॼो हो। सब पीडीएम जी क़यादत गड़ी खुदा बख्श आई ही। उहे गड़ी खुदा बख्श जो जलसो ॾिसी विया आहिनि। सॼी पीडीएम जी क़यादत मरियम साहिबा भी, अख्तर मेंगल साहब भी, महमूद चकसई साहब भी, सब गड़ी खुदा बख्श जो जलसो ॾिसी विया आहिनि। मां उन्हनि खे लारकाणे जो जलसो भी ॾेखारणु थो चाहियां इंशाअल्लाह। उन्हनि खे ख़बर पए त गढ़ीअ वारो जलसो केतिरे पाणी में हो, लारकाणे वारो केतिरे पाणी में आ। बिल्कुल बिल्कुल। उन्हनि हुते भी जियाला ॾिठा, हिते भी दीवाना ॾिसनि। सुभान अल्लाह। ईंदासीं पोइ फ़ैसिलो वञी पाण कनि त जियाला ज़ोर आहिनि या दीवाना ज़ोर आहिनि। माशाअल्लाह। फ़ैसिलो पीडीएम जे क़यादत ते छॾींदुसि। चूंकि पोएं साल उन्हनि जियालनि जी ज़ियारत कई, मां हिन साल उन्हनि खे दीवाननि जी ज़ियारत कराइण थो चाहियां। सुभान अल्लाह। लिहाज़ा जलसे के कामयाब करण तव्हां असांजे लाइ चैलेंज आहे। इंशाअल्लाह। 27 तारीख़ जे जलसे जे लाइ अॼु खां मेहनत करणी आहे इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। जलसे के कामयाब करणो आहे इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। ऐं सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो जलसो बणाइणो आहे इंशाअल्लाह। अल्लाह सही तव्हांजो ऐं मुंहिंजो हामी और नासिर। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा अलैना इल्ला। जज़ाकल्लाह खैर।